मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। जंहिं औरत खे तलाक ॾिनी वई हुजे छा उन सां दोबारा निकाह थी सघे थो? उन सां निकाह थी सघे थो। क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमायो हता तनकिया ज़ौजन ग़ैरहू, ताकि उहा औरत ॿिए हंधि निकाह करे पोइ उन सां निकाह थी सघे थो। कंहिं बि औरत खे कंहिं बि मुड़ुसु तलाक ॾिनी त फौरी तौरु उन सां निकाह न थींदो। ॻाल्हि ज़हन में रही, फौरी तौरु उन सां निकाह न थींदो। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो इहा औरत वेंदी ॿिए के मर्द सां निकाह कंदी, उहो मर्द हिन खे तलाक ॾींदो, पोइ इहा औरत पहिरें मुड़ुस जे निकाह जे अंदरि अची सघे थी। ऐं उनजे अंदरि कहिड़ी ॿी शइ आहे त उहो सोबत बि कंदो। असांजे माशरे जे अंदरि काफ़ी ईअं रीज़न हले थो, घरवारी खे तलाक ॾिनई, पहिरीं ॻाल्हि त उनखे तलाक भाइनि बि नथा। असांजे माशरे जे अंदरि जेकॾहिं कोई बि नौजवान मर्द घरवारी खे तलाक ॾिए थो त तलाक भाइनि ई नथा, त तलाक सां निकाह ख़तमु थींदो आहे। वरी घणा जेके थोरी सम्झ वारा उहे चवंदा भला साईं हीअं था कयूं, तलाक ॾिनीसीं हाणे दोबारा निकाह था करायूं, दोबारा निकाह त सर दोबारा निकाह न थींदो। तलाक वारी औरत सां दोबारा निकाह न थींदो। कहिड़ी सूरत में थींदो? उहा सूरत इहा आहे त इहा औरत ॿिए हंधि वेंदी, ॿिए हंधि निकाह कंदी ऐं उतां तलाक मिलंदी, इद्दत में गुज़ारींदी, पोइ जेको दोबारा पहिरें मर्द सां निकाह करे सघे थी।